अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरिया सुजाग न्यूज़ वन नया वज़ीर उन्नड़ मातली मां ख़बर शामिल कयूं था। न्याज़ जरवार बलोच जी तहलके मातली समूरन शहरन ॻोठनि में मेन पुड़ी सफ़ीना सरेआम विकिरो थियण लॻी। पुलिस मंथली उगारण में मसरूफ़। तफ़सील मूजिब तहलके मातली जे आस पास इलाइक़नि बुड्ढू कंबराणी सिम सूर हॾीअ में मेन पुड़ी ऐं सफ़ीना गुटके जो कारोबार ज़ोर शोर सां जारी आहे। मंशियात वापरण सबबि नौजवान बुढ़ड़ा औरतूं तोड़े मासूम ॿार आदि बणिजी मुख़्तलिफ़ बीमारियुनि में बचिजी रहिया आहिनि। ज़रियनि खां मालूम थियो आहे त शहरनि ऐं ॿाहिराणियुनि जे अलॻि अलॻि मंथली मुक़ररु थियल आहे, जेका लखनि में आहे, जंहिं करे तहलके मातलीअ जे हर केबिनी दुकान ते सरेआम वखर जियां मंशियात विकिरो थी रहिया आहे। हितां जे सान्यावंदनि IG सिंध DIG हैदराबाद ऐं SSP बदीन खां मुतालबो कयो आहे त तहलके मातलीअ जे समूरनि शहरनि ऐं ॻोठनि में ज़हर जे सौदागरनि खे गिरफ़्तार करे मासूम अवाम जी ज़िंदगियुनि खे बचायो वञे। सुजाग न्यूज़ वन में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सुजाग न्यूज़ वन।